मौलाना साहब जो यूट्यूब चैनल जरूर सब्सक्राइब। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान के मुताबिक अल्लाह जी नबी फरमाया दुनिया के अंदर जेके भी मुसलमान हैं वो एक जिस्म जमाने दिन जेकॾहिं दुनिया के अंदर कंहिं भी कंट्री के अंदर कंहिं मुसलमान के मथां ज़ुल्म कयो वञे थो, सितम कयो वञे थो या उनखे तकलीफ़ पहुचाई वञे थी, जेकॾहिं पूरी कंट्री के अंदर काथे भी मुसलमान मौजूद आहे उहो मुसलमान जेकॾहिं ईमान वारो आहे, उहो मुसलमान जेकॾहिं ला इलाहा इल्लल्लाह जे मथां यकीन थो करे त उनजे दिल के अंदर ऐं उनजे जिस्म के अंदर इहो यकीन थियणु खपे त इहा जेकी भी गज़ा जे मथां तकलीफ़ हिन टाइम गुज़रे थो, मरहलो अचे थो या फ़लस्तीन जे मथां जेको भी ज़ुल्म थियो आहे इहो ज़ुल्म असां मुसलमाननि जे मथां थियो आहे। ऐं हिन टाइम जेको अमेरिका हिन टाइम पंहिंजी पावर ॾेखारण जी कोशिशि कई आहे ऐं अमेरिका चए थो मां सुपर पावर ताक़त आहियां, मां पूरी काइनात खे ॿुधाइणु चाहियां थो सुपर ताक़त सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे। हिन पूरी काइनात जे अंदर अमेरिका जी का हैसियत न आहे, अमेरिका जी का भी ताक़त न आहे। असांजे मथां जेकॾहिं वॾे में वॾी का ताक़त आहे उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। ऐं जेको भी फ़लस्तीन जे मथां ज़ुल्म थियो आहे ऐं जेको भी अमेरिका इसराइल पंहिंजो कारो मुंहुं दुनिया जे ॾाढो ज़ाहिर कयो आहे, जो हमेशह अमेरिका इहा ॻाल्हि कंदो आहे त असां इंसान जे मथां इंसानियत वारो वॾो हुकूक रखंदा आहियूं ऐं इंसान सां असां इंसानियत वारे मामले ते हलंदा आहियूं। मां पूरी दुनिया खे ॿुधाइणु चाहियां थो छा हे जेको हिन टाइम इसराइल गज़ा जे मथां जेको हमिलो कयो आहे छा आहे इंसानी तारीख़ जे अंदर बदतरीन हिकिड़ो ॾींहुं जेको अॼु असांखे ॾिसण में आयो आहे। ऐं पूरी दुनिया खे मां ॿुधाइणु चाहियां थो जेके मुसलमाननि जा मुल्क आहिनि हिन टाइम असांजे तमामु मकाबिरीन ऐं उलमा जी जंहिंमें ख़ासि करे मुफ्ती तक़ी उस्मानी साहब जी उन फतवा हिन टाइम ॾिनी आहे त पूरी दुनिया जे मुसलमान मुल्कनि जे मथां तमाम पूरे मुसलमान के मथां हिन टाइम जिहाद फर्ज़ थी चुको आहे। ऐं असांजे मथां जेकॾहिं कोई भी यहूदी कोई भी गैर मुस्लिम असांजे मथां ज़ुल्म सितम कंदो असां कंहिं क़िस्म जो कोई भी पोइ ते न मोटंदासीं। असांखे क़ुरान हकीम अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे कुतिबा अलैकुमुल क़िताल, तव्हांजे मथां क़िताल असां फ़र्ज़ कयो आहे ऐं असां उनखे ॿुधाइणु चाहियूं था असां उन क़ुरान जी तालीमात खे वठी करे इस्लाम अमन वारो मज़हब आहे,